भरपूर मौक़ो आहे ऐं हिकिड़ो सुनहरी मौक़ो आहे, हिकिड़ो नादिर मौक़ो आहे। पंहिंजे हथनि मां इहो मौक़ो न विञायो। इंशाअल्लाह 7 डेवलपमेंट अथॉरिटी अव्हांजे सहकारनि में अव्हां सां भरपूर साथ निभाईंदी। ऐं थोराइतो आहियां असांजी भाउ तामीरारनि जो ऐं हिकु असांजी टीम जो वॾी महिरबानी। ऐं मुख़्तसिरनि पंहिंजी हाज़िरी, छो जो हीअ कैंप असांजी क़ाइमु कयल आहे। ये असांजा महिमान आहिनि, असीं भलीकार पेश कयूं था सभिनि दोस्तनि खे असांजी तरफ़ां भलीकार। हिकिड़ो ज़ोरदार नारो थी वञे, नाराए हैदरी। जवाब कोन आयो, नाराए हैदरी। मोहजा मस्त मलंग ही मारू फकीराने बोल हो भूखे में जिनके प्यास कंठा ते तकड़ो भूखे में जिनके प्यास कंठा ते तकड़ो हो वतन जी बड़ो वक्त ही जोगी जाग्या लम्हों सजिया जा भाग्या हो पोए सूर न रहंदा साग्या पोए सूर न रहंदा साग्या
सूरत चढ़ी चढ़ी कनता हो से ही उका सीरज ने सेवाणीअ खे सॾु कयो हो झूल झूल झूलेलाल बड़ा मस्कल करेला झूल झूल झूलेलाल बड़ा मस्कल करेला झूल झूल झूलेलाल बड़ा मस्कल करेला तेरा सेवन तेरा सेवन मस्त सोना लाल कलंदर साईं